सिंध जी यूनिवर्सिटियुनि जे मुख़्तलिफ़ मुलाज़िम तंज़ीमुनि पारां यूनिवर्सिटियुनि जी ग्रांट वक़्त सिर न मिलण ऐं मुलाज़िमनि जी पघारुनि मां कटौतियुनि ख़िलाफ़ सेवा जे सॾ ते हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं मुज़ाहिरो कयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर फ़ाज़िल चन्ना मूजिबि सेवा जे अॻवाननि मोहम्मद अली घांगरो, सईद अहमद लाशारी, अली मोहम्मद शोरो, असगर ख़ासखेली, अल्ताफ़ गोपांग ऐं ॿियनि जी अॻवानी में हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणी नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त हायर एजुकेशन कमीशन इस्लामाबाद ऐं फिनांस डिवीज़न पारां सिंध यूनिवर्सिटी, मेहरान यूनिवर्सिटी, लम्स ऐं टंडोजाम यूनिवर्सिटियुनि जे सेंटरनि खे तबाह करण लाइ उन्हनि जी बजट में कटौती कई वई आहे ऐं वक़्त सिर मुक़ररु ग्रांट बि नथी ॾिनी वञे। हुननि चयो त पघारूं वक़्त सिर न मिलण करे मुलाज़िमनि जा ॿार तालीम ऐं सिहत जी सहूलियतुनि खां महरूम थी विया आहिनि। यूनिवर्सिटियुनि जा VCs ऐं सेंटरनि जा डायरेक्टर्स पाण बचाइण लाइ ख़ामोश आहिनि। हुननि चिता ॾिनो त मसइला हल कया वञनि, ॿी सूरत में यूनिवर्सिटियुनि जा 30,000 मुलाज़िम कराची में एहतिजाज करण ते मजबूर हूंदा।